जल्द जल्द भजी वेंदी ऐं तुंहिंजो भाग वरी भेरो कंदो। हाँ रईस हलण जी कजे। जी मां बि हलंदुसि। तुंहिंजे हलण जी का बि ज़रूरत न आहे। छो ज़रूरत न आहे? जॾहिं भेण बि मुंहिंजी मोल आहे उन कातिल सां ॻाल्हियूं करण था वञो। न लाहौर खान इहा नाइंसाफ़ी आहे, नाइंसाफ़ी। तोसां बि इंसाफ़ थींदो पर पहिरीं तूं पाण खे संभाल। दिलावर खान भले तूं हाकिम खान सां ठाव करे तूं उनखे हिते वठी आ। ॾिसजांइ त मां अहिड़ो भंग में रंग मिलाईंदुमि जो तव्हांखे कॾहिं बि कुझु न लॻे। ऐं पोइ तूं पाण ई हाकिम खान खे गोली हणंदे गोली। फकीर कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो। हा फकीर कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो। हक़ पोइ जेका हक़ीक़त बयान कर मुर्शिद साईं। बस हिनखे बिगाड़ण में तुंहिंजो घणो हथ आहे। इहो इहो ई त मूंखे शक हो। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। जंहिं ॾींहं खां हिन घर में पेर रखियो अथई न उन ॾींहं खां नहुसियत शुरू थी आहे। फकीर साईं तू भुलियो आहीं हिकिड़ी माई पाड़े वारी जेकी थुली बि हुई जेकी ढुली बि हुई उहे ॻाल्हियूं तूं उते पियो करी वरी हिते अची तूं फिरी वियो हुई हिते अची तूं। हा उन माईअ सां मिली करे हिन घर जो सुकून बर्बाद थो करी। उन थुलीअ जे चवण ते हिन घर में सेड़ जो कंडो पूरियो अथई। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। पंहिंजी भेण सां या दुश्मनी। ॿुधाए ॿुधाए मूंखे अदा त इहो कंडो काथे पूरियो अथई। मां चवां थी ॿुधाए मूंखे सिधी तरह सां न त पोइ। अम्मा ओ अम्मा मामा ईअं छो कंदो? बस कर छोरी बस कर। अम्मा अदी सही त चवे पई तूं अजायो मामा मथा शक बि करी। मामा असांजो दुश्मन छो थींदो? इन ये करे जो ही पोड़ो उन थुली माईअ जे चक्कर में अची वियो आहे। हा चक्कर में अची वियो आहे। हक़ खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे तॾहिं त वते थो पियो जन्नत जे घर जा चक्कर काटींदो। उन माईअ जे घर में कुझु तावीज़ बि पियल आहिनि ऐं हा ऐं जल्द अची हे तव्हांखे चेपियारींदो। उन खां पोइ तव्हां सभिनी जूं ज़बानूं मुंडिजी वेंदियूं। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे अदा तूं एतिरो किरी पवंदे इहो त मां सोचियो ई कोन हो। नाती नहीं कूड़ो आई कूड़ो आई कूड़ो आई कूड़ पियो हणे। बस कर नादान बस कर। तूं मूं मथां कूड़ थो हणी। जे इहा ॿीहर गुस्ताखी कई अथई त तुंहिंजी ज़बान सड़ी राख बणिजी वेंदी राख। हा हक़ अम्मा जेको किस्मत में लिखियल हूंदो न उहो ई थींदो। तूं अजायो हिनजी। बस छोकिरी बस ॻाल्हि खे थोरो सोच त तूं कंहिंजे साम्हूं बीठी आहीं। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। फकीर बाबा मूंखे इन धूतीअ जो को बिलो करे ॾे। 2 ॾींहं सब्र कर माए 2 ॾींहं सब्र कर। मां तोखे हिन जो बिलो करे ॾींदुसि। हक़ हक़ हक़
वियो दिलावर खान वियो। मूसा खान, तुझे ने गुस्ताखी ते मुखे बुरो न लगो, छो तो मुखे न पंहिंजे तॾे खे लॼायो आहे, तॾे खे न दिलावर खान न, मूं त ज़हर जो ढुक पई सब्र कयो आहे, पंहिंजे तॾे खे नाहे लॼायो। जेकॾहिं मां सब्र छॾिया त तोखे पंहिंजी औताक जे अंदर बि अचण न ॾिया, पर छा कयां दिलावर खान, हाकिम खान जे करे इहो ज़हर जो ढुक पीअणो पियो। न त तूं माफ़ी जे क़ाबिल न आहीं दिलावर खान, माफ़ी जे क़ाबिल न आहीं। इन खां पहिरियों जो असां तमामु घणो अॻिते निकिरी विया, तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो दिलावर खान। चाची चयमि त तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो दिलावर खान, पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि। मां त भाउ सां मिलण आयो हुअसि, भाउ सां, पर हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं हिकु अहिड़ो ज़ालिम शख़्स बीठो आहे जंहिं वॾे भाउ जी असमत खे विसारे छॾियो त वॾो भाउ पीउ जे बराबरि थींदो आहे। पोइ अहिड़े शख़्स सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा जेको पंहिंजे वॾे भाउ खे बि सुञाणे न सघियो। ना हाकिम खान ना, मगरूर तू ना, पर हू दिलावर खान हुयो। जेकॾहिं उनखे ॻाल्हियूं करणियूं न हुयूं त पोइ तोखे शर्मसार करण जो कहिड़ो मक़सदु? ख़बर न आहे त हाकिम खान ॾे कहिड़ो हिसाब किताब रहियल अथसि जो हर जाइ ते बेइज़्ज़तो कंदो रहेसि थो। न मूसा खान न, अदा ते मूंखे बेइज़्ज़तो करण न, पर अदा जी दिल में जेको मुंहिंजे लाइ दर्द आहे न, मां जो ॾिसी वरितो। ग़लती अदा जी कोन्हे, ग़लती मुंहिंजी आहे। इन ग़लतीअ जी माफ़ी मां अदा वॾे खां वठण वेंदुसि, ज़रूर वेंदुसि। दिलावर खान जे फरेब में भुलिजी बि न फालजाए हाकिम खान, भुलिजी बि न फालजाए। हाकिम खान, दिलावर खान पंहिंजी दिल में तुझे लाइ प्यार न, पर नफ़रत जो तूफ़ान खणी पहुतो। जॾहिं तूं सिधी तरह हुन जे बारे में न आहे त हाणे हू तोखे दोखे सां ख़तम करणु चाहे थो। हाकिम खान, जेकॾहिं तूं असांखे पंहिंजो सम्झींदो त कॾहिं भुलिजी बि दिलावर खान जे दर ते न वञजां। मां तव्हांखे पंहिंजो सम्झां थो, पर तव्हां मूंखे पंहिंजो नथा कयो। छा मक़सदु तुंहिंजो? मूंसां खान तव्हां कावड़ न कयो। तव्हां मूंसां रिश्ते रखण खां पोइ बि दूरियूं रखियूं था अचो। कहिड़ी दूरी? मां त इहो ई चाहींदुसि, हाणे मूंखे ॾियो इजाज़त त मां शादी कयां। अञा अहिड़ो माहौल न आहे ठहियो जो असां तोखे इजाज़त ॾियूं। अञा तोखे कुझु ॾींहं सब्र करणो पवंदो। सब्र। घणा ॾींहं? होसि ताईं जेसि ताईं दिलावर खान ऐं तव्हांजो निबेरो नथो थिए। जंहिं ॾींहुं बि
दिलावर खान तहां जो पाण मसलो हल थे जिन वठी हलियो चाहे असांखे को बि एतराज़ कोन थींदो। इहो मूसा खान जो तोसां वाइदो आहे, वाइदो। त पोइ ठीकु आहे मूसा खान, असां हाणे ॿई ॿाहिरि कंहिं न कंहिं मक़सद ते पहुचंदासीं, या त ॿई हिकु थी वेंदासीं या असां ॿिनि मां को हिकु रहंदो। जॾहिं बि मक़सद में पहुची त बेदर करे अच। पोइ मूंखे इजाज़त आहे असां वटि रही बि इहो कमु करे सघे थो। न मूसा खान न, मां हिते रही कुझु बि नथो करे सघां। वारिस खान सां गॾिजी तव्हांखे का न का मां ख़ुशख़बरी ज़रूर ॿुधाईंदुसि। असांखे उन ॾींहं जो इंतज़ारु अॼु हकीम खान खे परचाए वठी विया ऐं जेकॾहिं न हकीम खान पर्ची हवेलीअ में वापसि आयो त पोइ सोनीअ खे बि वठी ईंदा ऐं जेकॾहिं सोनी आई न त पोइ पाण खे हीअ जाइ छॾणी पवंदी। न अदा न न, असांखे हिन हवेली में केर बि नथो कढी सघे। तमामु जल्दी अदी हितां तड़जी निकिरंदासीं, तमामु जल्दी। इहो तॾहिं जॾहिं हाकिम खान हिन घर में ईंदो। हाकिम खान खे त अॼु कंहिं बि हालत में राज़ी करे वठी ईंदा। न सोढा न न, मां हाकिम खान खे सुञाणा। जेसि ताईं उहो पंहिंजी बेइज़तीअ जो पलांद दिलावर खान खां न वठंदो तेसि ताईं उहो कॾहिं बि हिकु न थींदा। दिलावर खान खां हाकिम खान खे असां मथां तमामु घणी कावड़ आहे। हाकिम खान खे इहा ई सोच हूंदी त मां कॾहिं हिननि मथां भंग में रंग मिलां। इहा हाकिम खान जी हसरत उनजे दिलि में ई दफ़न थी वेंदी, दिलि में ई। इहो सोच जेकॾहिं ख़ुदा न करे हाकिम खान खे हिते वठी आया त पोइ अदा तूं परेशान न थी, तूं सभु कुझु मां ते छॾी ॾे। अदी परेशान कीअं न थिया मां परेशान। जेकॾहिं न सोनीअ सॼी ॻाल्हि दिलावर खान सां करे छॾी ऐं राज़ खुली पियो न त दिलावर खान मुंहिंजो संद संद वठींदो, संद संद। तोखे कुझु बि न थींदो, मुंहिंजे हूंदे तुंहिंजे वार जो कोई नालो बि नथो खणी सघे। अदी तुंहिंजे आसरे ई मां हिते रहियो पियो आहियां, बाक़ी दिलावर खान जो एतमाद टुटी पियो आहे। हाणे जेकॾहिं दिलावर खान खे को बि बहानो मिलियो न त पोइ मूं मथां भंग में रंग मिलाइण में देरी न कंदो। एसपी साहब जेकॾहिं असांखे ईअं मजबूर कंदा रहंदा त पोइ असां हथनि में हथियार खणण में देरि न कंदासीं। न खान, कानून खे पंहिंजे हथ में खणण जी ज़रूरत नाहे। साहब त पोइ चओ पंहिंजे कानून खे त वॾेरनि जी चुर्च में अची असां सां नाइंसाफ़ी बंदि करे। खान नाइंसाफ़ी नाहे थी, तोसां नाइंसाफ़ी नाहे थी। मूसा खान जूं तो ख़िलाफ़ केतिरियूं फरियादियूं दर्ज आहिनि, पर पोइ बि मां सिकंदर खे रोके छॾियो आहे त तुंहिंजे ख़िलाफ़ को बि कदम न खणे जेसीं ताईं का साफ़ी न मिले। मूसा खान वारा असांजे हमराह खे ॿधी खणी विया त छा साहब इहा नाइंसाफ़ी नाहे? खान, तुंहिंजो हमराह सग सूधो मिलियो आहे। असां त नांदो वापसि करणु पिया चाहियोसीं, पर हिन वक़्तु मूसा खान एतबार नथो करे, छो जो तुंहिंजो हमराह सग सूधो मिलियो आहे। हिन जो मक़सदु तव्हां मुंहिंजी का मदद न कयो। मां तव्हांजे हमराह खे चालान करे जेल मोकिलियां थो, तव्हां हुनजी ज़मानत कराए वठो। वाह साहब वाह, वरी वञी वकीलनि ऐं कोर्टनि जे चकर में फासो। ईअं न, कहिड़ो खून जो केस अथसि, मामूली चोरीअ जो केस अथसि। सो बि मां हितां जे अमन ख़ातिर कोशिश कंदुसि त कूड़ा केस ख़तम कराए छॾियांसि। हा, बाक़ी तव्हां मूंसां वाइदो कयो त हितां जे अमन खे बर्बाद न कंदव। साहब कोशिश त इहा ई आहे, पर जेकॾहिं मूसा खान वारा वरी असांखे मजबूर कयो न त पोइ मां वाइदो नथो करे सघां। हा, ख़ैर हुजे इन्हें रुगो भूतिए जो मूंखे राज़ ज़ाहिर करे ॾे। पोइ ॾिसो त मां कहिड़ो थी हशर कयांसि पई। अचो अचो त हिन जो घर ॾेखारियां। मुंहिंजे त जीअं हराम थियो अथई।
मूंसां ज़ुल्म पियो साईं मुंहिंजे तस्ली बाहि लॻाई छॾी अथई मुर्शिद साईं इहो अथई मनहूस चेहरो हा 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 इहो ई अथई उहो मनहूस चेहरो हा जंहिं तुंहिंजे ख़ुशियुनि खे ज़हर बनाए छॾियो आहे इहो अथई सदको जी खैरा मुर्शिद साईं तो सुञातो अथसि मां बांधी मां गोली खूब सुञातो अथसि इहो ई चेहरो अथई जंहिं मुंहिंजे ख़ुशियुनि में ॿार छा ऐं ॿुढी नथा मरो तव्हां खां वधीक के मनूस चेहरा हूंदा पंहिंजी काराण त ॾिसो ई न थिया हलिया आहिनि लोक खे कारो चवण शर्म कयो बस माई बस घणो लोड़ो न आण हिकिड़ो ई मंत्र आयो मैं त ज़बान मुंडिजी वेंदई ता ज़िंदगी ॻाल्हाइण खां सिकी मरंदीअ ख़बर आहे मूंखे जेको तूं मंत्रू आऊं चवां थी निकर मुंहिंजे घरां सिघोनी करे था न त सॼे ॻोठ खे गॾु करे ज़लील कंदी सही हा अड़ी खाना जे सिर ॾे खैर हुजे तूं सम्झे छा थी सचे मुर्शिद जे शान में थी गुज़रे पई तोखे ख़बर न आहे छा त हे केरु आहे मूंखे ख़बर आहे हिनखे तव्हां चङी तरह सुञाणा जेको ही वीचारो मंत्रू पीर पैदा थियो आहे मूंखे सुञाणे थी पोइ ॿुधाए मुंहिंजो शान छा आहे हा ॿुधाए ख़बर आहे थमो जेको तुंहिंजो शान आहे तूं त पापी पेट ख़ातिर वसियल घर वते थो तबाह कंदो बस माई बस वरी छा आऊं चवां थी निकर हितां तूं सद न कुटे वॾो आयो आहे पीर पोटड़ी तूं परे थी अरे खैरा दे सिर ॾे खैर हुजई सचे मुर्शिद खे थी ईअं ॻाल्हाए पई मुर्शिद सां न ॻाल्हाए जेको ॻाल्हाइणो अथई न मूं सां ॻाल्हाए मूं सां सुञाणा तोखे भई तो वारे ने मुर्शिद खे आऊं चवां थी ॿई निकिरो जल्दी हितां त कयां न सॼो पाड़ो हिते गॾु हा भाई हल त हलूं हिनखे पंहिंजे राज़ ज़ाहिर थियण जो ख़ौफ़ थी पियो आहे मां हाणे तुंहिंजे घर में वेही मंत्र पढ़ंदुसि ऐं हिन जेकी बि तुंहिंजे घर में तावीज़ लॻाया आहिनि उनजो असर मां उतां ई ख़तम करे छॾींदुसि हल मुंहिंजी सची मुरीदाणी हल खैरा जे सिर ॾे खैर हुजे ड्यूटी रुगो मां इहो असर ख़तम करायां बाक़ी पोइ तोखे ॾिसी रहंदसि हा यादि रखजांइ जनी तोसां पुॼी ईंदसि हल मुर्शिद हल ॿिन्हिनि खे कुटिया पूरो कंदीसां वेचारी असर थी ख़तम कराए पीर पोटनि सां थी गॾिजी हले ॿुढी न थी मरी मार का ख़ुदा जी पवई इन खां पहिरियों जो असां तमामु घणो अॻिते निकिरी वञूं तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो दलाल ख़ान चयमि त तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो दलाल ख़ान पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि हाकिम खान एतिरो अॻिते निकिरी वेंदो जो मूंखे नाले सां सॾणु लॻंदो जंहिंखे मूं पंहिंजी औलाद खां वधीक समझो उहो ई मुंहिंजे दिल खे ज़ख्म ॾींदो पोइ त इहो सोचो बि न छा ॻाल्हि आहे जीअं आयो आहे परेशान तो ॾिसजे कुछ न सकीना कुछ न मासां हाल नथो करण चाहे उहा ॻाल्हि कर बाक़ी तुंहिंजे दिल में अहिड़ो को दर्द आहे जेको तोखे आराम नथो करण ॾे सकीना सच पुछे त मां बिल्कुलु अकेलो थी वियो बिल्कुलु पंहिंजे दिल जा हाल हो रहा था कैसा बचो कसूर हो रहा था कैसा हो रहा सकीना वक्त मुझे कोई हाल भाई को न रहा यह तुझी गलत फहमी है दिलावर दुनिया तुझी दुश्मन थी सके थी पर मां तुझी दुश्मन ना आया यो चवण चाहिए तो तई सकीना जे तू मुसा सच्ची हो जान तमा सोनिया के नावेलिया मां कटी के बेहतर ते छड़े ना जा सकीना इन कदम ते भी मुखे तो मजबूर कयो दिलावर मां तुझी दुश्मन ना है पर तू एक नौकरियाणी करे
माते शक करण शुरू कया। सोनी नौकरियाणी ना है, नौकरियाणी ना है सकीना। नौकरियाणी ना है त छा हिन हवेली जी मालकियाणी है? हाँ सकीना हाँ, सोनी हिन घर जी मालकियाणी आहे, मालकियाणी। दिलावर तू होश में तो आए? हाँ मां होश में आया, पर शायद तू पंहिंजा होश हवास विराए वेही रही आई। किथे दिलावर खान पंहिंजी मिल्कियत सोनी जे नाले ते नाहे करे छॾी। जेकॾहिं ईअं आहे त सभ खां पहिरियां सोनीअ खे पंहिंजो करणो पवंदो। जेका दिलावर खान जे दिल में मुंहिंजे खिलाफ नफ़रत वेठल आहे, उनखे ख़त्म करण लाइ इहो ई तरीक़ो आहे, इहो ई तरीक़ो आहे। अदीअ खे चवां त दिलावर खान खे राज़ी करे ऐं सोनी सां शादी कराए दिलावर जूं समूरियूं हमदर्दियूं हासिल करे वठां, समूरियूं हमदर्दियूं। हा जालिम शख्स बीठो है। जंहिं वॾे भाउ जी असमत खे विसारे छॾियो त वॾो भाउ पीउ जे बराबरि थींदो आहे। पोइ अहिड़े शख्स सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा जेको पंहिंजे वॾे भाउ खे बि सुञाणे न सघियो। ना हाकिम खान ना, मगरूर तू ना, पर हू दिलावर खान हुयो। जेकॾहिं उनखे ॻाल्हियूं करणियूं न हुयूं त पोइ तोखे शर्मसार करण जो कहिड़ो मक़सदु? ख़बर नाहे त हाकिम खान ॾे कहिड़ो हिसाब किताब रहियल अथसि जो हर जाइ ते बेइज़्ज़तो कंदो रहेसि थो। न मूसा खान न, अदा ते मूंखे बेइज़्ज़तो करण न, पर अदा जी दिल में जेको मुंहिंजे लाइ दर्द आहे न, मां जो ॾिसी वरितो। ग़लती अदा जी कोन्हे, ग़लती मुंहिंजी आहे। इन ग़लतीअ जी माफ़ी मां अदा वॾे खां वठण वेंदुसि, ज़रूर वेंदुसि। दिलावर खान जे फरेब में भुलिजी भी न फासजाए हाकिम खान, भुलिजी भी न फासजाए। हाकिम खान, दिलावर खान पंहिंजे दिल में तुझे लाइ प्यार न, जल्द भॼी वेंदी ऐं तुंहिंजो भाग वरी भेरो कंदो। हाँ रईस साहब, हलण जी कजे। जी मां बि हलंदुसि। तुंहिंजे हलण जी का बि ज़रूरत न आहे। छो ज़रूरत न आहे? जॾहिं भेण बि मुंहिंजी मोला उन कातिल सां ॻाल्हियूं करण था वञो। ना दिलावर खान, इहा ना इंसाफ़ी आहे, ना इंसाफ़ी। तोसां बि इंसाफ़ थींदो, पर पहिरीं तूं पाण खे संभाल।
दिलावर खाना भले तू हाकिम खान सां ठाव करे तू उनखे हिते वठी आ ॾिस जाए त मां अहिड़ो भंग में रंग मिलाईंदुमि जो तव्हांखे कॾहिं बि कुझु न लॻे ऐं पोइ तूं पाण ई हाकिम खान खे गोली हणंदे गोली फकीर कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो हा फकीर कॾहिं कूड़ न ॻाल्हाईंदो हक़ पोइ जेका हक़ीक़त बयान कर मुर्शिद साईं बस हिनखे बिगाड़ण में तुंहिंजो घणो हथ आहे इहो ई त मूंखे शक हो खैरां जे सिर ते खैर हुजे जंहिं ॾींहं खां हिन घर में पेर रखियो अथई न उन ॾींहं खां नहुसियत शुरू थी आहे फकीर साईं तू भुलियो आहीं हिकिड़ी माई पाड़े वारी जेकी थुली बि हुई जेकी ढुली बि हुई उहे ॻाल्हियूं तूं उते पियो करी वरी हिते अची तूं फिरी वियो हुई हिते अची तूं हा उन माईअ सां मिली करे हिन घर जो सुकून बर्बाद थो करी उन थुलीअ जे चवण ते हिन घर में सेड़ जो कंडो पूरियो अथई खैरां जे सिर ते खैर हुजे पंहिंजी भेण सां या दुश्मनी ॿुधाए मूंखे अदा त इहो कंडो काथे पूरियो अथई मां चवां थी ॿुधाए मूंखे सिधी तरह सां न त पोइ अम्मा मामा ईअं छो कंदो बस कर छोरी बस कर अम्मा अदी सही त चवे पई तूं अजायो मामा मथां शक बि करी मामा असांजो दुश्मन छो थींदो इन ये करे जो ही पोड़ो उन थुली माईअ जे चक्कर में अची वियो आहे हा चक्कर में अची वियो आहे खैरां जे सिर ते खैर हुजे तॾहिं त वते थो पियो जन्नत जे घर जा चक्कर काटींदो उन माईअ जे घर में कुझु तावीज़ बि पियल आहिनि ऐं हा ऐं जल्द अची हे तव्हांखे चेपियारींदो उन खां पोइ तव्हां सभिनी जूं ज़बानूं मुंडिजी वेंदियूं खैरां जे सिर ते खैर हुजे अदा तूं एतिरो किरी पवंदे इहो त मां सोचियो ई कोन हो नाती नहीं कूड़ो आई कूड़ पियो हणे बस कर नादान बस कर तूं मूं मथां कूड़ थो हणी जे इहा ॿीहर गुस्ताखी कई अथई त तुंहिंजी ज़बान सड़ी राख बणिजी वेंदी राख हा हक अम्मा जेको किस्मत में लिखियल हूंदो न उहो ई थींदो तूं अजायो हिन जी बस छोकिरी बस ॻाल्हि खे थोरो सोच त तूं कंहिंजे साम्हूं बीठी आहीं खैरां जे सिर ते खैर हुजे फकीर बाबा मूंखे इन धूतीअ जो को बिलो करे ॾे 2 ॾींहं सब्र कर माए 2 ॾींहं सब्र कर मां तोखे हिन जो बिलो करे ॾींदुसि हक 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 Veo de la hoja. Veo.
मूसा खान, तुझे इन गुस्ताखी ते मूंखे बुरो न लॻो, छो त तो मूंखे न पंहिंजे तॾे खे लॼायो आहे, तॾे खे। न दिलावर खान न, मूं त ज़हर जो ढुक पई सब्र कयो आहे, पंहिंजे तॾे खे नाहे लॼायो। जेकॾहिं मां सब्र छॾिया त तोखे पंहिंजी औताक जे अंदर बि अचण न ॾिया, पर छा कयां दिलावर खान, हाकिम खान जे करे इहो ज़हर जो ढुक पीअणो पियो। न त तूं माफ़ी जे क़ाबिल न आहीं दिलावर खाना, माफ़ी जे क़ाबिल न आहीं। इन खां पहिरियों जो असां तमामु घणो अॻिते निकिरी विया, तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो दिलावर खान। चाची चयमि त तव्हां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि कयो दिलावर खान, पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि। मां त भाउ सां मिलण आयो हुअसि, भाउ सां, पर हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं हिकु